नाज़रीन नवा के सकरन में अपडेट कंदा आलू त सकरन में 5 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल कयल मासूम ॿार जे क़तल केस में मुलविस ॿिन पुफियुनि शुमाइला ऐं अज़ीज़ा मला खे अदालत में पेश कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अमाती पहुचाई पिया। जवाबदार औरतुनि अदालत में ॾोह जो इतराफ़ करे वरितो आहे, जॾहिं त ॿिन्ही औरतुनि 11 ॾींहंनि लाइ जेल हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर अमाती पहुचाई पिया सकरन मां, जिते 5 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल कयल मासूम ॿार सिराज जमाली जे ॿिनि पुफियुनि शुमाइला ऐं अज़ीज़ा मला खे अदालत में पेश कयो वियो। जवाबदार औरतुनि अदालत में ॾोह जो इतराफ़ करे वरितो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं इन हवाले सां वधीक तफ़सील वठंदासीं गुलाम कादिर चांडियो खां। जी गुलाम कादिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जीअं त सकरन जे मला मौला में 5 ॾींहं अॻु बेदर्दी सां मासूम ॿार सिराज मला क़तल थियो, जंहिंमें संदसि पुठियुनि खे मुलविस ॼाणाए उन्हनि मथां केस दाख़िल कयो वियो। अॼु उन्हनि पुठियुनि मां ॿिनि खे सकरन जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो, जंहिंमें अज़ीज़ा मला ऐं शुमाइला मला खे पेश कयो। उन खां पोइ एडिशनल जज पारां उन्हनि खे 14 ॾींहं रिमांड जे जेल हवाले करण जो हुकुम कयो। जॾहिं त उते इहो मालूम थियो आहे, उते ख़बर पई आहे त हुननि जेको पुलिस 161 कार्रवाई में उन में अज़ीज़ा मला जेका आहे जवाबदार ॼाणायल, उन इहो ॼाणायो आहे त हिन मासूम जेको सिराज मला खे मूं फुटा ते क़तल कयो ऐं मूंसां गॾु बि जेका भेण शामिल कई आहे, उनजो कंहिं क़िस्म जो कोफ़्त आहे उन सां ताल्लुक़ न आहे। उन खां पोइ उन जेको अदालत सॼी उन जेको औरत खे 11 ॾींहंनि जे रिमांड हैदराबाद जे रूबन जेल हवाले करण जो हुकुम कयो आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।